ख़बर शामिल कंदासीं डिस्ट्रिक्ट ब्यूरो चीफ कामेड GM तुंबराणी जी। झोल लॻ ॻोठ छबरोला में सहाफ़ी ग़ुलाम रसूल ख़ासकेलीअ जो मामो ऐं माशूक़ ख़ासकेलीअ जे चाचे जी वफ़ात ते तज़ियत जो सिलसिलो हलंदड़ आहे, जंहिंमें पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ जे MPA ॼाम शबीर अली ख़ान, टाउन कमेटी झोल जे चेयरमैन राणा राशिद अली राजपूत साहब, नेशनल प्रेस क्लब झोल जे सरपरस्त मलक सरवर, हैदराबाद खां आयल सैयद बिलावल ऐं ग़ुलाम अकबर जलालानी, रईस ग़ुलाम मोहम्मद तुंबराणी, उमैद अली उर्फ मौलाई जलालानी जिन हथ फताई कई। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ बरादरियुनि जे मोअज़्ज़िज़नि ऐं काफ़ी माण्हुनि मग़फ़िरतुनि लाइ दुआ घुरियूं वयूं, जंहिं ते सहाफ़ी ग़ुलाम रसूल ख़ासकेली, माशूक़ ख़ासकेली आयल माण्हुनि जो थोरो मञियो ऐं उन जे ॾुख में बराबरि जा शरीक थिया।